नाज़रीन मदी जी में शुहदाए करबला के हवाले से थियल तकरीब जा तफ़सीलात तव्हांखे ॾींदा हलूं त फ़कीर अख्तर हुसैन जुनेजो जे मेज़बानी में जुनेजा हाउस मदईअ ते शुहदाए करबला की याद में हिक तकरीब जो एहतमाम कयो वियो। तकरीब में दरगाह आलिया मशहूर शरीफ़ का साईं अब्दुल मजीद साईं जिन ख़ुसूसी शिरकत कई। तकरीब के हाफ़िज़ मोहम्मद शरीफ जुनेजो जिन स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। तकरीब के अंदर जॾहिं त फ़कीर महबूब लोलाई आसिफ़ जागीरानी ऐं ॿियनि नात पढ़ी। आख़िर में तकरीब में शिरकत कंदड़ माण्हुनि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। जकी हैदर हैदर चमदाइन जकी हैदर हैदर चमदाइन जकी हैदर चमदाइन जकी हैदर हैदर चमदाइन ना खौफ का जेके ड्रजनाइन जकी हैदर 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 चमदाइन जकी हैदर हैदर चमदाइन हैदर जा हड़ई परवाना चैन कुंडन में हिन मस्ताना हैदर जा हड़ई परवाना चैन कुंडन में हिन मस्ताना भला वलाकिन ला तशउरून बेशक हर जा हुस्न वातो जोड़ो मांगे बेशक हर जा हुस्न आलमीन वठा मालिक अदे अख्तर वारा में महफिल शोहदाए करबला जे शान में रखी आहे। सदके हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। आमीन। नंगर न्याज़ जेको कयो थो साईं जन जे हुज़ूर में मुंहिंजा मालिक साईं अदना तोहफ़ो पेश कयूं था शुक्र क़बूल करे अल्लाह। इन अज़ीम क़ुर्बानीअ सदके तोखां दीन ईमान महबूब जे बचड़नि सैयद शोदा मौला हुसैन पाक जे ज़िक्र जी महफ़िल हुई। असां मुस्लमान जे हक़ आहे त महबूब जे बचड़नि जी यादगिरी लाइ जेको वस पुॼे त हुज़ूर में इहा महफ़िल कई आहे। चलो दरबार में मुंहिंजी क़बूल पए। जेको मौला हुसैन पाक असांजे लाइ सबक़ ॾेई आहिनि उन ते असांखे अमली तरह हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हिन महफ़िल में जेको आहे सो मुंहिंजी मौला हुसैन पाक जी महफ़िल में मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम हुज़ूर क़िबला सखी सरदार साईं अब्दुल मजीद साईं बादशाह दरगाह मशहूर वारा साईं तशरीफ़ फरमा थिया। ॿी जमात थी अलाह से हुनजो सुहिणो अजर अता फ़रमाईंदो साईं।